नमाज में बार बार उबासियूं अचन थियूं, इन जो को हल बुधायो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक आ त नमाज में बार बार उबासी अचणो इहो शैतान जो अमल आ। ऐं जंहिं शख्स के नबी सही फरमायो नमाज जे अंदर उबासी अचे तो उहो मुमकिना हद ताईं उनखे रोकण जी कोशिश करे। उलमा फरमाइन था जेकॾहिं क़याम जी हालत में आ त हथ जो हे पासो वात ते ॾेई उबासी खे रोके, जेकॾहिं रुकू या सजदे में आ त हथ जो हे पासो यानी तशहुद में आ या रुकू में आ त हथ जो हे पुठी वारो पासो इहो वात ते ॾेई करे उबासी खे रोकजे। ऐं इहा हिकिड़ी सुस्ती जी अलामत आहे। इनखे ख़त्म करण जो तरीक़ो छा आहे? तहां नमाज जे दौरान पंहिंजो मुकम्मल ध्यानु अल्लाह ॾे कयो, अल्लाह जी तरफ़ कयो। ऐं जेकी तहां किरात कयो था उन लफ़्ज़नि ॾे गौर कयो। अलहम्दो पढ़ो था, अलहम्दो ॾे गौर कयो। सूरह इख़लास पढ़ो था, उन ॾे तवज्जो हुजे। ऐं सूरह फातिहा नमाज जे अंदर सुकून ऐं इत्मिनान सां पढ़जे। बेख़्याली में जॾहिं असां नमाज पढ़ंदा आहियूं असांजी तवज्जो अल्लाह ॾे न हूंदी आहे, नमाज में न हूंदी आहे, सुस्ती जे करे पोइ उबासियूं ईंदियूं आहिनि। नमाज में तवज्जो हूंदी त इंशाअल्लाह इहा शइ न थींदी।